बाबा साईं, तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। हिन वक़्तु मूंखे जल्दी आहे। पर बाबा, चयुमि न, ॿिनि पेरनि जी मानीअ ते आराम सां वेही तुंहिंजो सभु ॻाल्हि ॿुधंसि। फ़िलहाल मूंखे तकड़ आहे, ठीकु आहे? अम्मा, कुझु ॾींहंनि खां वठी बाबा असांखे टाइम घटि थो ॾे। छा थी वियो आहे बाबा खे? हे जेको चाकर ख़ान असांजे घर में दाख़िल थियो आहे न, हुन खां पोइ तुंहिंजे पीउ जो निंड ऐं आराम सभु हराम आहे। छो अम्मा? नंढी नंढी ॻाल्हियुनि खे बाबा दिलि मथां खणी वठंदो आहे। इहा तुंहिंजे लाइ नंढड़ी ॻाल्हि हूंदी, पर तुंहिंजे पीउ जे लाइ न। अहिड़ियूं ॻाल्हियूं मर्दनि जे लाइ गैरत जो मसइलो बणिजी वेंदियूं आहिनि। अम्मा, जेकॾहिं चाकर ख़ान असांजे घर में दाख़िल थियो, मां हुनजे आॾो बीठसि, हुनजे आॾो हथ जोड़िया, सिर्फ़ु खून रेज़ी रोकण लाइ। उन में त को बि ऐब न हो ऐं न ई गैरत जो मसइलो चई सघिजे थो। बाबा खे इहो सभु विसारणो पवंदो। दरगुज़र करणी सभ खां वॾी बहादुरी हूंदी आहे अम्मा। बाक़ी गैरत जी आड़ में रत वाइण अक़लमंदी न, पर जहालत आहे। हाणे नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते नाहक खून वहाइण बंदि कयो वञे। तूं पंहिंजो लेक्चर पंहिंजे पीउ खे ॾिजांइ। जेकॾहिं उहो सम्झी थो वञे न, त मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे। बाबा खे बि ज़रूरु सम्झाईंदसि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा।